मंचर ढंढ के डीसी जामशोरे जी निगरानी में आरडी 14 वट कट ॾिनो वियो। 5 यूसीस ॿुॾी वञण जो ख़दशो। मंचर में पाणी जी सतह 123 RL ते पहुचण बाद ज़िला इंतजामिया पारां मंचर के कट ॾिनो वियो। पाणी तेज़ीअ सां आबादीअ ॾांहुं वधण लॻो। यूसी वाहड़, बूबक, जाफराबाद, यूसी एराज़ी, यूसी चन्ना पाणी हेठि अचण जो ख़दशो। ज़िला इंतजामिया पारां इम्कानी तौर मुतासिर थींदड़ इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। कट सबब 6 यूसीस खाली कराई पई वञनि। तेज़ हवाउनि सबब मंछर जो पाणी ओवरफ्लो थी रहियो आहे। ही फ़ैसिलो उन करे कयो वियो त जीअं मुख्य इलाइक़ा बचाए सघजनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त वज़ीर बि कट वारे हंध ते पहुची रहियो आहे। यूसी बाजारा ऐं झांगारा अॻुवा टई पाणी हेठि आहिनि। सेवण तालको हाणे तमामु घणो मुतासिर थींदो। सिंध में बरसाति नई बोर्डनि 500 माण्हू फौत ऐं 22,000 ज़ख़्मी थिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलूचिस्तान जो दौरो। वज़ीर आज़म बरसाति नई बोर्डनि सबब तबाह थियल इलाक़नि जो फ़िज़ाई मुआइनो कयो। तबाह थियल रोडनि ऐं रेलवे इंफ्रास्ट्रक्चर जी बहालीअ वारे कम जो जाइज़ो वरितो। बलूचिस्तान में 24 कलाकनि दौरान बोर्ड सबब बारो फोतिन जो अंग 260 थी वियो आहे। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी मूजिब फोतिन में 125 मर्द, औरतूं ऐं 66 ॿार शामिल आहिनि। बरसातुनि सबब कोयटा, बोलान, ज़ोब ऐं ॿियनि शहरनि में माण्हू फोत थिया। 2,59,063 जानवर बि मरी विया। ज़ख़्मियुनि में 86 मर्द, औरतूं ऐं 43 ॿार शामिल आहिनि। सूबे में 63,068 घरनि खे नुक़सान पहुतो। बरसातुनि सबब 1500 किलोमीटर रोडनि खे नुक़सान पहुतो। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 18,000 घर मुकमल तौर तबाह थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां श्रीलंकन सदर जो फ़ोन ते राब्तो। श्रीलंकन सदर पारां पाकिस्तान में बोर्ड सबब थियल नुक़सान ते ॾुख जो इज़हार। श्रीलंकन सदर क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते ताज़ियत जो इज़हार कयो। श्रीलंका जे सदर चयो श्रीलंका जो अवाम ॾुखिये वक़्त में हमदर्दीअ जे इज़हार जा थोरा मञिया। कराची में भाॼियुनि ॻाल्हियूं करण जी क़ीमत 200 खां मथे 40 रुपया थी वई। पटाटा 80 खां 100 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थियण लॻा। 50 रुपया किलो विकिरो थियण लॻो। भिंडी ऐं गोभी 200 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकामण लॻी। ऐं 3 मरीज़ हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे 228 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हकारी केसनि जी शरह 1.2% रही। इलाज हेठि कोरोना जे मुस्बत केस मरीज़नि मां 114 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे।